कंबर शहदादकोट ज़िले जे आबादगारनि ऐं हारियुनि तरफ़ां वापारियुनि ऐं कारखानेदारनि पारां गैर क़ानूनी कटौतियुनि ख़िलाफ़ कयल एहतिजाजनि धरणनि जो नोटिस वठंदे कंबर शहदादकोट ज़िले जी पुलिस बि तहरुक में अची वई। इन सिलसिले में कंबर शहदादकोट ज़िले जे एसएसपी साजिद अमीर सदोज़ई ज़िले जे समूरनि एसडीपीओज़ खे लेटर जारी कंदे साड़ियुनि जी ख़रीदारी में गैर क़ानूनी कटौती कंदड़ सेलरनि, कारखानेदारनि, वापारियुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करण जो हुकुम ॾिनो आहे। अहिड़ो एसएसपी तरफ़ां जारी कयल लेटर में ॼाणायो वियो आहे त सेलर मालिकनि ऐं वापारियुनि तरफ़ां साड़ियुनि जी ख़रीदारी में गैर क़ानूनी कटौती बंदि कराइण, वज़न ऐं माप जी गैर क़ानूनी तरीक़नि जी जांच करण ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करण सां गॾु कारखानेदारनि ऐं हारी आबादगारनि में हम आहंगी पैदा करण, आबादगारनि खां मिलियल शिकायतूं ऐं मसइला हल करण, समूरा गैर क़ानूनी अमल बंदि कराइण लाइ एसडीपीओज़ डीएसपीज़ खे सख़्तीअ सां अमल करण जी हिदायत कई आहे। जॾहिं त एसएसपी तरफ़ां जारी कयल लेटर में डिप्टी कमिश्नर कंबर तरफ़ां गैर क़ानूनी कटौती बंदि कराइण लाइ एसएसपी ॾांहुं मोकिलियल लेटर जो बि हवालो ॾिनो वियो आहे। कैमरामैन शोएब अमन सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल, कंबर शहदादकोट।